अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु आउं इन साॻे किताब जेको सिंध बाबति इल्मी खोजनाऊं आहे साईं डॉक्टर गुलाम अहमद लाखे साहब जो लिखियल आहे ऐं मुरतब कयो आहे सरफराज़ अहमद लाखे। हिन जी भाङी नंबर 3 ते असां ॻाल्हाए रहिया आहियूं ऐं वीडियो भाङो 3 उन ते असां ॻाल्हाए रहिया आहियूं। हिन किताब जी मवाद बाबति मां तव्हां सां गुफ़्तगू करे रहियो आहियां। त अॼु असां जंहिं मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं हुन जा जेके 6 भाङा आहिनि उन्हनि मां 2 भाङनि ते असां क़रीबन 2 वीडियोस में ॻाल्हायो आहे ऐं अॼु ॿियनि भाङनि ते ॻाल्हाए ऐं गॾियल हिकिड़ी गुफ़्तगू कंदासीं। मां उमेद कयां थो त तव्हां उनखे ॿुधंदा पुॼंदा सम्झंदा। ऐं हाणे हिन जो ॿियो भाङो जेको आहे सो कलोड़ा दौर जो मुताइलो आहे। हिन में 12 कुल मज़मून आहिनि। ॿियो फारसी अदब आहे जंहिंमें कुल 7 मज़मून आहिनि। थर जो मुताइलो आहे जंहिंमें 4 मज़मून आहिनि ऐं सिंधी साहित हुन में 3 मज़मून आहिनि ऐं मुतफ़रकात में जेके 2 मज़मून आहिनि। हाणे भाङे नंबर 2 में जेको कलोड़ा दौर जो मुताइलो आहे उन में साईं कराची शहर जी अवाइली तारीख़ लिखी आहे ऐं कराची शहर ॾाढो बहितरीन ऐं असांजो राजधानी आहे सिंध जो शहर ऐं इन शहर जी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे जेका मोड़े खां शुरू थिए थी। मोड़े नीरभर खां जंहिं मांगर खे मारे पंहिंजे भाइरनि जा जेके से लाश कढिया हुआ उनजे पेट मां ऐं उन खां पोइ उहा नंढड़े ॻोठ जेका बस्ती मुलाहन जी हुई उहा वधी वीची हिकु कराची शहर बणिजी वियो। ऐं उन सिलसिले में उन कराची जी लिखियो आहे त कराची सदाईं सिंध जो हिसो रही आहे ऐं सिंध जी गादीअ जी शइ रही आहे जाइ रही आहे ऐं हींअर बि आहे। ऐं इहो गादीअ जो जेको हंधि कराची थियो सो अंग्रेज जे दौर में ऐं इन खां अॻु में कराचीअ जा जेके बंदर आहिनि आस पास में लारी बंदर आहे बंबोर बंदर आहे इहे सभु बंदर सिंध जा बंदर हुआ ऐं असुल खां बंदर हुआ ऐं इहे ई बंदर जेके से असांजे कराचीअ जा आहिनि ऐं कराची असांजो शहर असांजो मुख्य शहर आहे। उन मुतालिक़ ही मज़मून लिखियल आहे। हाणे ॿियनि मज़मूननि के भाङनि खे तव्हां पाण पढ़ंदो उन्हनि ते असां नथा ॻाल्हायूं। फारसी अदब आहे ऐं उन खां पोइ जेको सिंधी साहित ते मां ॻाल्हाईंदुसि। थर जे मुताले ते मां ज़रूरु ॻाल्हाईंदुसि। थर जे मुताले में 4 मज़मून आहिनि जंहिंमें उमरकोट सिंध तारीख़ी मसइला ऐं ॿियो कोलाब उमरकोट उर्फ लांबो तलाव ऐं कनवर तोट थरपारकर जो पहिरियों अंग्रेज अमलदार ऐं चोथों जेको आहे सो रिसाले शाह अब्दुल लतीफ़ सां उमरकोट में रिहान। हाणे इहे 4 मज़मून इंतिहाई अहम आहिनि तारीख़ी आहिनि अदबी आहिनि ऐं असांखे हिननि जे पढ़ण जी ऐं हिन खे ॼाणण जी इंतिहाई ज़रूरत आहे। कनवर तोट जेको थरपारकर जो निंगर पारकर जो जेको गवर्नर बनियो हो या जेको उन वक़्त जो कमिश्नर हो कलेक्टर हो उहो बनियो हो। कर्नल तोप उहो फौजी अमलदार हो जंहिं रूपले कुलीअ खे फाही ॾिनी रूपले कुलीअ खे क़तल कयो शहीद कयो ऐं राणनि सां ऐं उतां जे कुलियुनि सां हुन मार वटकायो। राणा ऐं कुली उतां जा जेके बि हुया उहे सिंध परस्त पंहिंजे वतन परस्त ऐं पंहिंजे वतन तां उनजी आज़ादीअ लाइ क़ुर्बान थींदा विया ऐं उनजी महदारी जेको कंदो रहियो सो रूपलो हुयो। रूपलो हिकिड़ो अहम किरदारु आहे असांजी तारीख़ में जेको हिकु नंढी बिरादरी हुजण जे बावजूदि ग़रीब ऐं पोरियत हुजण जे बावजूदि बि हू अंग्रेज सां ज़ालिम सां साम्राज सां महाड़ वटकाए थो ऐं पंहिंजे वतन जी आज़ादीअ लाइ हिकिड़ी वॾी वेड़ करे थो। अॼु असांखे अहिड़नि किरदारनि जी अहम ऐं ख़ासि ज़रूरत आहे। ॿियो उमरकोट ऐं शाह जे रिसाले जे हवाले सां जेका रिहान आहे उहो बि ॾाढो दिलचस्प आहे। ऐं हिकु सुघड़ सां साईं जी कचहरी थिए थी हिकु ॾाहे माण्हू सां कचहरी थिए थी जेको थर जो माण्हू आहे ऐं उहो शाह जे रिसाले जे बेकर खे दुरुस्त करे पढ़े थो चवे थो। हुनजो चवणु आहे त जेके पढ़िया लिखिया PhD कयल असांजा स्कॉलर आहिनि उहे जॾहिं लतीफ़ ते
जेका तहक़ीक़ कनि था त उन्हनि खे जेका अवामी ॿोली आहे, जेका उतां जे इलाइक़नि जी ॿोली आहे, जेका उतां उन जे लोक ॿोली आहे, उन्हनि खे ख़बर घटि आहे। उन्हनि जे मुहावरनि जी, उन्हनि जी चवणियुनि जी, उन्हनि जे पहाकनि जी ख़बर घटि आहे, जंहिंजे करे उन बेतनि खे सही तशरीह नथी कई वञे या सही नथो लिखियो वञे। इहो मज़मून तमामु अहम आहे ऐं बिल्कुलु इन ॻाल्हि ते गौर फ़िक्र करण जी इंतिहाई घणी ज़रूरत आहे त असांजा जेके स्कॉलर आहिनि, जेके अंग्रेजी खां पढ़नि था या उन्हनि जा बुनियाद जेके आहिनि के ॿी ॿोलीअ जा आहिनि ऐं उहे जॾहिं PhD कनि था ऐं लतीफ़ ते रिसर्च कनि था त उन्हनि में काफ़ी ग़लतियूं ऐं काफ़ी तलफ़ुज़नि जूं, ॿोलीअ जूं, बेतनि जूं ऐं मुहावरनि जूं, चवणियुनि जूं ऐं किस्सनि जूं बि उन में इलाही ग़लतियूं थियनि थियूं, जंहिंखे ॾिसण जी ऐं गौर करण जी इंतिहाई ज़रूरत आहे। हिन मज़मून मां असांखे सबक़ मिले थो त जेका बि असां रिसर्च कयूं, PhD कयूं या जेको लिखूं या तहक़ीक़ कयूं, उहा उन जाइ जी विज़िट ज़रूरु कयूं, उन जाइ ते वञूं, उनखे ॻोल्हियूं, उन्हनि जे पेचरनि खे, उतां जे माण्हुनि सां कचहरी कयूं, उतां जी रीतियूं रस्मुनि जी ॼाण वठूं ऐं उतां जे जेके इलाइक़ाई ॿोली आहे, लहजा आहिनि, उन्हनि जी ॼाण वठी करे उन खां पोइ तहक़ीक़ कयूं त उहा तहक़ीक़ दुरुस्त ऐं जानदार हुजे। ऐं उन खां पोइ जेको पंहिंजो सिंधी साहित्य आहे, इन में जेको पहिरियों मज़मून आहे ॾाढो आम आहे। ब्रिटिश म्यूज़ियम में तफ़सीर आयतुल कुर्सीअ जो कलमी नुस्ख़ो। ही ब्रिटिश म्यूज़ियम में तफ़सीर आयतुल कुर्सीअ जो सिंधीअ में नुस्ख़ो आहे, जेको कलमी नुस्ख़ो आहे। ऐं इन कलमी नुस्खे खे जेको सो ब्रिटिश में आहे, अफ़सोस सां चऊं त पए त असांजा कई इल्मी ऐं सकाफ़ती तारीख़ी ऐं जेके आर्कियोलॉजिकल जेके बि असां निशान आहिनि ऐं अहम शयूं आहिनि, उहे असां वटि कोन्हनि, पर परॾीह में किन म्यूज़ियमनि में, किन लाइब्रेरियुनि में मौजूदु आहिनि ऐं हिन बाबति सां तफ़सील सां हिकिड़ो मज़मून लिखियो आहे, जेको असांखे पढ़ण जहिड़ी ॻाल्हि आहे। छाकाणि त जेकर असां तारीख़ खे पढ़ंदासीं ऐं इन्हनि शयुनि खे पढ़ंदासीं त ॼण असां पंहिंजे पाण खे सुञाणंदासीं ऐं सम्झंदासीं।